कॾहिं यार ईंदे असांजे उतारे। दोस्तों चैनल के सब्सक्राइब करण न विसारींदा, तव्हांजी महिरबानी। कॾहिं यार ईंदे असांजे उतारे। वाह क्या मजा है, कॾहिं यार वाह कुदरत के हसीन नज़ारे। दोस्तों ही कुदरत जा हसीन नज़ारा है, फितरी हुसन है। असी जंहिं गुलनि में बीठा आहियूं, इन गुल खे सरें जा गुल सॾियो वेंदो आहे। सरें जॾहिं तयारु थींदो आहे शुरूआती ॾींहंनि में, उन में सिंध जा माण्हू ॿाहिराड़ियुनि जा माण्हू साग तौर बि इस्तेमालु कंदा आहिनि। ऐं हीउ साग खां हाणे मथे चढ़ी वियो आहे, अञा पन वॾा थी विया आहिनि, हाणे खाइण में उहो मज़ो न हूंदो। हाणे हिन पूरे पंहिंजी जोबन जवानी जा जेके गुल आहिनि उहे झलिया आहिनि। ऐं हाणे कुझु ॾींहंनि में जेको आहे सो किथे किथे ही तव्हां ॾिसी सघो था त ही फरियूं बि जेके आहिनि से हिन में लॻल आहिनि। इहे फरियूं इन में दाणा थींदा ऐं इन खे पोइ सट कुट थींदी ऐं उन मां पोइ तेल निकिरंदो, खड़ निकिरंदी। माल जे लाइ तेल माण्हू इस्तेमालु कंदा आहिनि, चूरे जो तेल। ऐं असांजे हिन इलाइक़े में तमामु जझे तइदाद में चूरे जो फसल पोखियल आहे। ऐं हीअ नज़ारा कुदरत जा हसीन नज़ारा तव्हां सां शेयर करण जे लाइ मुख़्तसिर वीडियो ठाहे ॾेखारियूं था त असांजी धरती केॾी न सुहिणी।